बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां नारेशाह जे वेझो ऐं जेके ही कल्ह वाक़ियो थियो आहे, ॿ मासूम भेण ऐं भाउ जेके अगवा थी विया हुया, कलसूम ऐं सलमान लगारी, जंहिंजा हिते लाश मिलिया आहिनि ऐं असां सां मौजूदु आहे सोशल समाजी वर्कर मोहम्मद आज़म चाचड़ साहब। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन जो छा चवणु आहे। साईं, तव्हां ही वॾो अफ़सोस जी ॻाल्हि आहे, ॻाल्हाए नथो सघिजे। ऐं ही मासूम गुलाब जे गुलनि जहिड़ा जंहिंजे जिगर लख़्त जिगर विया आहिनि, छा उनजी दिलि तां गुज़रियो हूंदो, उनजी अमड़ जी दिलि तां छा गुज़रियो हूंदो, उनजी पीउ तलाश कंदा रहिया। त अॼु नारे शाह जेको पाकनि जो क़ब्रिस्तान आहे, नारे शाह में जेको पाकनि जो क़ब्रिस्तान हिसो आहे, उन में उहे लाश मिलिया आहिनि। उहे अॼु लाश हिते मिलिया आहिनि असांखे। ऐं असां सां गॾु SHO पुलिस सेक्शन घोटकी जा अमलो बि गॾु आहे, असां सां मौजूदु आहे। ऐं जेके उहे लाश आहिनि, असांखे ईअं महसूसु थिए थो गुज़िरियल 2 ॾींहंनि जा आहिनि। हिकिड़े ॾींहं जे नाले पर इतला इहो ॾिनो वियो त राति 11 बजे पोस्टूं हलियूं त राति 11 बजे, पर ईअं कोन थो थिए। पर हीउ गुज़िरियल 2 ॾींहंनि जा लॻनि था। SHO घोटकी अयूब डोगर साहिबु, उनजो स्टाफ हिते पहुता आहिनि ऐं पहिरीं इतला ई उन्हनि खे मिलियो हो, उन्हनि ई कोशिशि करे इहे लधा आहिनि। सो पूरी शहर गॾु थियो आहे, समाजी सियासी वर्कर गॾु थिया आहिनि, पहुता आहिनि हिते। अलाह साईं को दुआ था घुरूं त अलाह साईं अहिड़ा ॾींहं कंहिंखे न ॾेखारे, ख़ुदा कंहिंखे अहिड़ा ॾींहं न ॾेखारे, हर कंहिंजे बचनि जी इज़त अलाह साईं इज़त महफ़ूज़ करे। पर हीउ थियो वॾो ज़ुल्म आहे। मासूम ॿार हिकिड़ा खणी करे वरी उन्हनि खे माना ॿोड़ियो आहे या घुटाड़ी मारे वियो आहे। हीअ त वॾी हिकिड़ी करबला आहे, सान्यो आहे। असां सभु दोस्त परेशान आहियूं, सभिनि जी अखियूं आलियूं आहिनि, सभु माण्हू रोइनि पिया ऐं माण्हुनि जो दिलि सदमो रसियो आहे ऐं सख़्तु तारी थी वियो आहे। ॾाढो अफ़सोस आहे त असां वटि वॾो हिकिड़ो सान्यो थियो आहे। ऐं उहो जेको ॿार आहिनि, उहो पाकनि जो जेको क़ब्रिस्तान आहे उन में पिया आहिनि, दीवार जे अंदरि पिया आहिनि। हाणे एम्बुलेंस बि अची वई आहे, पोस्टमार्टम लाइ रवाना कजनि था। तमामु वॾो हिकिड़ो ज़ुल्म थियो आहे, वॾो ज़ुल्म थियो आहे। असां शहरवासियुनि खे चऊं था त यार पंहिंजी महिरबानी करे ॿारनि जी हिफ़ाज़त कयो, हरूभरू ॿारनि खे ॿाहिरि गिटियुनि में न कढो। इहा अलाए कहिड़ो अज़ाब असांजी सिंध जे मथां आयो आहे। पूरी सिंध में कंदकोट में ॿार खॼनि था, कशमूर में ॿार खॼनि था, घोटकी में वरी ॿार खया न आहिनि, वरी मारिया विया आहिनि, सखर में ॿार खॼनि था। अलाए कहिड़ो असांजे मथां अज़ाब आहे। दुआ घुरो त अलाह तबारक ताला असां सभिनि जे मथां रहम करे, रहम करे। बाक़ी हीअ जेको नंढड़ा मासूमड़ा हुआ, उनजा असां लाश मिली विया आहिनि। एॾो अफ़सोस थियो आहे। हीउ पूरो शहर अॼु सरापा, मतिलबु अखियुनि में आलियूं आहिनि, माण्हुनि खे ग़म आहे ऐं ॾाढी अफ़सोस थियो आहे असांखे। असांजे ॿारनि जी माना ॿार खॼी वञणु, वरी उनजी पीउ माउ जो वरी हीउ दर्दनाक अलमियो थियणु, शहादत थियणु, वरी मारणु, इहो वॾो हिकिड़ो अफ़सोसनाक आहे। असां सभिनी माण्हुनि खे अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे ख़ुदा रा पंहिंजे ॿारनि जी हिफ़ाज़त कयो, हरूभरू पंहिंजे ॿारनि खे हेॾो हेॾी घिटियुनि में या नंढियुनि घिटियुनि ते न छॾियो। या को मतिलबु ईअं न त को ॿार टॉफ़ी वठणु वञे या को बर्फ़ वठणु वञे या को शहर मोकिले। महिरबानी करे ॿारनि जी हिफ़ाज़त कयो, हालात ॾाढा ख़राब थी सघनि। जी नाज़रीन, ही हुयो सोशल समाजी वर्कर मोहम्मद आज़म चाचड़ साहब, जंहिं हिदायत कई आहे पंहिंजे वालदेननि खे त बराए महिरबानी पंहिंजे नंढनि नंढनि मासूम ॿारनि खे शहर में अकेला न छॾियो, उन्हनि सां गॾु वञो, चाहे उहे स्कूल वञनि या कंहिं मार्केट में वञनि, ऐं उन्हनि ते नज़रसानी कयो। कैमरामैन फुरकान हैदर सां गॾु मोहम्मद अली संगड़, आज़ाद न्यूज़ घोटकी।